अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेके दोस्त फ़ाइज़ा अलीअ जा कलाम ॿुधंदा आहिनि ऐं फ़ाइज़ा अलीअ जे आवाज़ खे पसंदि कंदा आहिनि। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंगर फ़ाइज़ा अलीअ जो न्यू एल्बम अची रहियो आहे, एल्बम नंबर 1। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन एल्बम जो चीफ सिलेक्शन आहे सैयद सागर शाह। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ एल्बम कहिड़ी कंपनी में अची रहियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही SM प्रोडक्शन में ही एल्बम अची रहियो आहे, यानी शमन मिराली ऑफिशियल यूट्यूब चैनल ते। दोस्तों हिन कंपनी जो प्रोड्यूसर आहे रियाज़ अली मिराली साहब। दोस्तों हिन एल्बम जी रिकॉर्डिंग इरफान समो जे स्टूडियो ते थी रही आहे। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कॉमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।